मिठी में जश्न लतीफ़ ऐं सिंधु दरिया बचायो जे उनवान सां अवामी तहरीक थरपारकर पारां मिठिया स्कूल ग्राउंड में जलसो अवामी तहरीक जे कारकुननि, सिंधियाणनि, बुज़ुर्गनि, नौजवाननि पारां भरपूर तादाद में शिरकत कई वई। पिंडाल केनाल नामंजूर जे नारनि सां गूंजी उथियो। अवामी तहरीक जे अॻवाननि मरकज़ी सदर वकील वसंत थरी, लाल जरवार, मीर सनारे सर, ओभायो जूणेजो, इमरान समो, मुमताज खोसो, रेखा भील, हरियान कोहली, दयाल सौराई, कबीर भील ऐं ॿियनि अॻवाननि केनालनि खे रद्द कंदे चयो त कंहिं बि सूरत में सिंधु ते 6 केनाल मंज़ूर नाहिनि। सिंध खे अॻेई पाणी जी खोट खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे ऐं मथां वरी वफ़ाक़ पंहिंजो कारो कानून लागू करे सिंधियुनि जो मुआशी क़त्ल करणु चाहे थो। सिंध जे बचे केनालनि खे रद्द कयो आहे। फनकारनि, शाइरनि ऐं समाजी अॻवाननि पारां भरपूर शिरकत। फनकारनि पारां क़ौमी गीत ॻाए सिंधु दरिया खे भेटा ॾिनी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।